इते मां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि बरसाति जारी। घर जी छित किरण सबबि ॿ ॼणा दबजी ज़ख़्मी थी पिया। खैरपुर जे ॻोठ धणी बख़्श फुलपोटरो में 50 खां वधीक घर पाणी हेठि अची विया। ॻोठाणनि जो जीअण जंजाल थी वियो। रातियूं पाणी में गुज़ारण ते मजबूर। ज़िला इंतज़ामिया हिन महिल ताईं लड़ी न आई आहे। घरनि मां पाणी कढायो वञे। रहवासियुनि जो इहो चवणु आहे। खानवाहण सॻियूं काज़ी अहमद ऐं नौशर फिरोज़ में बि वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। नवाब वली मोहम्मद भरिसां घर जी छित किरण सबबि माया बागड़ी ऐं संदसि न्याणी नैना बागड़ी ज़ख़्मी थी पयूं। घिटियुनि ऐं रोड रस्तनि तां पाणी निकाल न थियो। रहवासी परेशानियुनि में मुब्तला आहिनि। जॾहिं त स्कूलनि में हाज़िरी घटि, कारोबार मुतासिर, बिजलीअ जी फराहमी बि बंदि आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि बरसाति जारी आहे। घर जी छित किरण सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सेवणी भरपासे जे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बूबक टाल्टी, आराज़ी, नईं शरीफ़, झांगारा बाज़ारा ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो, रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बीठल आहे। मवासिलाती निज़ाम दरहम बरहम, आम ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। मुसलसल बरसाति सबबि कारोबार ठप थी वियो। मज़दूर तबिको फ़ाक़ाकशी ते मजबूर आहे। सिंधु दरिया में चाड़ सबबि आपाशी खाते अड़ल हैड जा दर खोले छॾिया। सिंधु दरिया जो पाणी मंछू ॾंड में छोड़ थियण लॻो। नए ऐं ॻाज जो पाणी बि मंछू ॾंड में दाख़िल। मंछू ॾंड में पाणी जी सतह में वाध जो सिलसिलो जारी। मंछू ॾंड में पाणी जी सतह 113 फुट 3 RL ताईं पहुची वई आहे। बंदनि ते पाणी जो दबाव वधण लॻो। मंछू जे बंदनि ते एमरजेंसी वारी सूरत-हाल बावजूद आपाशी खाते जो अमलो बंदनि तां ग़ाइब आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। सेवण ऐं भरपासे जे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बूबक टाल्टी, आराज़ी, नईं शरीफ़, झांगारा बाज़ारा ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो, रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बीठल। मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। आम ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। सेवण ऐं भरपासे जे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सेवण मां आवाज़ जे रिपोर्टर गुलशेर बलोच खां। जी गुलशेर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सेवण ऐं भरपासे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां राब्तो करे तफ़सील ॿुधाए सघूं। सेवण ऐं भरपासे जे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। इते मांखे ॿुधायूं त दादू भरिसां मच्छी मोरी वटां दादू कैनाल खे 30 फुट घारो पइजी वियो आहे। सवई एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि अची वियो आहे। पाणी ॻोठनि तरफ़ वधण लॻो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त घारो बंदि न कयो वियो त वधीक तबाही थींदी। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। दादू भरिसां मच्छी मोरी वटां दादू कैनाल खे 30 फुट जो घारो पइजी वियो। सवई एकड़ फ़सुल पाणी हेठि अची वियो आहे। पाणी ॻोठनि तरफ़ वधण लॻो। जॾहिं त इतला जे बावजूद आपाशी अमलो न पहुतो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त घारो बंदि न कयो वियो त वधीक तबाही थींदी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर दानिश खुश्क। जी दानिश, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ये सुबह सवेर दादू भरिसां मच्छी मोरी वटां 30 फुट घारो लॻो आहे। जंहिं सबबि ॻोठ भाई खान लाशारी तरफ़ जेको पाणी आहे घारे जो उहो दाख़िल थियणु शुरू थी वियो आहे। हज़ारे एकड़नि ते पोखियल जेको फ़सुलु आहे, तिरनि जो, ज्वार, गुआर, उन सां गॾोगॾु वणनि जो फ़सुलु ऐं चौपाई माल जो जेको गाह आहे उहो पिणु पाणी जी लपेट में अची वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इरीगेशन खाते जे अमलदारनि खे इतला ॾिनो आहे, पर उन बावजूद को बि लाॻापियल अमलदार न पहुतो आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि इहो पिणु इल्ज़ाम लॻायो आहे त दारोगा ऐं कुर्बान पिताफ़ी जे उन घारे वारी जाइ खां गैरकानूनी तौरु नूल लॻायो हुयो, जंहिं सबबि इहो घारो पियो आहे। ऐं हुननि पंहिंजी मदद पाण त हिन वक़्त ताईं बि घारे खे बंदि करण जी कोशिशि कनि पिया, पर इरीगेशन खाते तोड़े लाॻापियल इंतज़ामिया जो को बि अमलदार या का मशीनरी उते न पहुती आहे। जंहिं सबबि पाणी जेको आहे उहो ॻोठ भाई खान लाशारी खां वधंदो। ॻोठ दोदाणी, जमाली ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि खे घेरे में आणण पाणी तेज़ थी वियो आहे। ऐं हुननि वसवारनि खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी ऐं जेको आहे घारो जेको आहे उहो बंदि करायो वञे, जीअं वधीक तबाही खां बची सघिजे। जी ठीकु आहे, महिरबानी दानिश अपडेट करण जे लाइ।
इते मांखे ॿुधायूं त सिंधु दरिया जे वहकिरनि में मुसलसल वाध सबबि काज़ी अहमद जे कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठ राज़ी ख़ान जतोई, माही जतोई, साईंदाद गबोल, गफ़ूर गबोल, मतल महर ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी पाणी में फाथल आहिनि। मुतासिरनि खे पके ते आणण लाइ सरकारी ॿेड़ियूं न हुजण सबबि मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। बचाव बंद ते टेंट सिटी क़ाइमु करे पके तरफ़ मुंतक़िल कयो वञे। मुतासिर ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। सिंधु दरिया जे वहकिरनि में मुसलसल वाध सबबि काज़ी अहमद जे कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठ राज़ी ख़ान जतोई, माही जतोई, साईंदाद गबोल, गफ़ूर गबोल, मतल महर ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी पाणीअ में फाथल आहिनि। मुतासिरनि खे पके ते आणण लाइ सरकारी ॿेड़ियूं न हुजण सबबि मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। बचाव बंदनि ते टेंट सिटी क़ाइमु करे पके तरफ़ मुंतक़िल कयो वञे। मुतासिर ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह कयूं पिया। सिंधु दरिया जे वहकिरनि में मुसलसल वाध सबबि काज़ी अहमद जे कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी खां। जी ग़ुलाम हैदर, छा सूरतहाल आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, काज़ी अहमद सिंधु दरिया जे वाक़िअनि में मुसलसल वाध अची रही आहे। बोर्ड जो वॾो वाकिरो लाखाड़ बचा बंद खां टकराइजी वियो आहे। काज़ी अहमद कचे जा 25 खां वधीक ॻोठ दरिया जे बोर्ड वारे पाणी हेठि अची विया आहिनि। कचे वासियुनि पारां हाणोकी बोर्ड खे वॾी बोर्ड करार ॾेई छॾियो आहे। कचे सां तालुक़ रखंदड़ ॻोठ राज़ी ख़ान जतोई, माही ख़ान जतोई, साईंदाद गबोल, गफूर गबोल, मतल महर, पीर हाजी नूरशाह, गाज़ी ख़ान जतोई, म्यादाद गबोल, उस्मानाबाद, कोट धिंगाणो, अंब जूणे जो, मीर मोहम्मद लाखो, हमज़ो जतोई समेत ॿिया ॻोठ मुकमल तौर पाणी जे लपेट में अची विया आहिनि। सभई माण्हू पाणी में फाथल आहिनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत चौपायो माल ॿाहिरि बचाव बंद ते मुंतक़िल करे रहिया आहिनि। इन हवाले सां अॻूणे नाज़िम कमाल ख़ान जतोई राब्तो करण ते ॿुधायो त सरकारी तौर ते के बि इंतज़ाम जेके आहिनि न आहिनि कया विया। मालवंद माण्हू पाणी जे चार सबबि पंहिंजी मदद पाण चौपायो माल कचे खां ॿाहिरि कढी रहिया आहिनि। खेनि पके ते आणण लाइ सरकारी तौर ते ॿेड़ियूं न हुजण सबबि ॿाहिरि मुंतक़िल थियण ते सख़्तु मुश्किलातूं अची रहियूं आहिनि। बोर्ड दौरान चौपायो माल बीमार थी रहियो आहे ऐं चौपायो माल जा डॉक्टर न आहिनि। रिलीफ कैंप क़ाइमु कई वञे। सरकारी ठीक है ग़ुलाम हैदर, अमांजी मेहरबानी।